नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदालूं। खैबर PTI स्टूडेंट फेडरेशन के अगवान दीपक कुमार जरमानी, आसिफ मल्ला, इरफान शौक की अगवानी में खैबर प्रेस क्लब जे सामूं दादू जे बासर MNA रफ़ीक जमाली के खिलाफ ऐं सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी के हक़ में एहतजाज। उन मौके ते अगवान जो चवण हो त खलील अहमद कुरैशी पारां हरण के शिकार वारे खबर शाया करण ते दादू जो MNA रफ़ीक जमाली मछरजी पियो, जंहिंखां पोइ वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट के कुछ नायल ऑफिसरन ऐं MNA रफ़ीक जमाली गॾिजी सिंध के सीनियर सहाफ़ी खलील अहमद कुरैशी मथा कूड़ी FIR कटाए सॼे सिंध की सहाफ़त ते वार कयो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हमेशा सहाफ़त की इज़त कई है, जेको सहाफ़ी ॿाहिरनि जो हक़ है। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध की सहाफ़त से गॾु हर कदम ते गॾु आहे। हिन वधीक चयो त सिंधी मीडिया सिंध दुश्मन वॾेरनि के वाइखो कयो आहे। वॾेरनि हमेशा सिंध जे अवाम के तबाह कयो आहे। सिंध जो को भी गरीब शिकार करे हा त सभु गॾिजी गरीब ते ॾमिरजी पवन हा, पर अफ़सोस हिते शिकार करण वारो दादू जे बासर MNA रफ़ीक जमाली जो ख़ास माण्हू आहे, जंहिं ते सभु इदारा खामोश आहिनि। असां सभु खलील अहमद कुरैशी सां गॾु आहियूं। असां वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं हाई कोर्ट सिंध सां मुतालबो था कयूं त खलील अहमद कुरैशी मथा कूड़ी FIR ख़त्म करे सभिनी सहाफ़िन के अहिड़ी नाअहल वॾेरनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।